दोस्तों कैंट स्टेशन कराची ते ही एक खूबसूरत होटल खोलियो आहे जेको असां तव्हांखे ॾेखारियूं पिया। तमामु बहितरीनु द स्टेशन होटल जे नाले सां जेको आहे माना ही होटल आहे ऐं असां बि सभु दोस्त अॼु हिते डिनर करणु आया आहियूं। अचो त तव्हांखे ॾेखारियूं। अस्सलाम वालेकुम दोस्तों, अॼु तव्हांखे अहम शख़्सियत सां मिलाईंदासीं। मीर आरिस सर, असांजो प्यारो दोस्त, जियालो थरपारकर उमरकोट खां, ऐं रिज़वान भाई आहिनि असांजा कराची जा दोस्त आहिनि, ऐं उन खां अलावा ॿ दोस्त अञा ॿिया बि अचनि था। यार मूंखे वार मुंहिंजा खाइजी विया आहिनि, गजो थी विया आहियां। बिल्कुलु बिल्कुलु हक़ीक़त में अॼु असांखे मानी खाइण लाइ किथे जॻह न पई मिले, जिते वञूं पिया जंहिंमें डाइनिंग न आहे। अॼु असां अहिड़े होटल ते आहियूं, तव्हांखे बि ॾेखारियूं था तमामु बहितरीनु। असांजा दोस्त अची विया। हीअ असांजो सिंधी पठान आहे जेको सिंधी ॻाल्हाईंदो, हीअ इम्तियाज़ लिगारी। इम्तियाज़ अस्सलाम वालेकुम। इलाही देरि करे छॾिया यार, असां कंहिं महिल जो हेॾी तेज़ी बुख लॻी आहे। हामिद छा हाल आहे? ॾिसो यार, हामिद सिंधी सिखियो। अचो, वेलकम, अचो अचो। अॼु पाण रेलवे स्टेशन ते हलूं था यार, हीअ त ज़बरदस्त सिस्टम आहे। मां पुछां से हिन वटि छा छा आहे। भाई क्या क्या है आज खाने में? चिकन है, मटन है, फास्ट फूड, चाइनीज, कटाकट। अच्छा अचो था ओॾे वियो न। कसम लैश हिते वेंदो, हुते वेंदो, हिते वियो अलाए यार, हिते न वियो। मीर भाई छा तो महसूस करें? लोकेशन कीअं? बेहतरीन ॾाढी लोकेशन है न? तव्हांजे दिमाग़ में माशाल्लाह। मूंखे ज़हन में हुयो त कॾहिं न कॾहिं हिते ईंदासीं, पर अहिड़नि दोस्तनि सां अचूं जिते दिलि बि ख़ुशि थिए। इम्तियाज़ भाई कीअं थो लॻे तव्हांखे हितां जो माहौल? ज़बरदस्त आहे। अॼु तोखां पोइट्री ॿुधंदासीं। अॼु कोई बि सम्झोतो न आहे कंहिं शइ में। अॼु तोखे पोइट्री ॿुधाइणी पवंदी असांखे। बिल्कुलु ॿुधाईंदा। ठीकु आहे न? तबियत सही न आहे? तबियत ठीकु न आहे। कुझु बि कर सही, असां पोइट्री ॿुधंदासीं। अदा शर्मायो ना, ऑर्डर ॾियो यार हिनखे। ॾाढो सुठो माहौल आहे न? ख़बरदार जे उर्दू में हिकु लफ़्ज़ ॻाल्हायो थी। ॾिसो त ॾिसो, पाकिस्तान रेलवे छा आहे? अ नॉन स्टॉप द स्टेशन कैफे। नान लगा दो, नान चपाती मेरे भी 300 ले। आवाज़ ॾाढो सुठो माइक अलाए तुंहिंजो ज़िंगर अची वियो।
हाँ सही है बहुत अच्छा किया वरना मैं लड़ जाता हमारे साथ। ओहो माय फेवरेट। वजह भाई इनमें वजह भाई और यो तस्वीरों का जो अपलोड करने तमाम घणो मज़ो आयो असांखे द स्टेशन ते खानो खाधोसीं ना मीर भाई। बिल्कुल बिल्कुल ॾाढो मज़ो आयो। तव्हां बि अचो भले फैमिली सां अचो, असांखे एतिराज़ न आहे, असांखे बिल्कुल बि एतिराज़ न आहे, भले अचो।